तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो, जिथे बि हुजो सुखिया हुजो, अलाह तव्हांखे सलामत रखे। हीअ चोर ऐं जज ते हिकिड़ी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु। अगरि मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। हीअ ॿ टे दोस्त आहिनि असांजा। हनीफ़ बलोच सऊदी अरब जीज़ान में रहंदो आहे, बाबर अली जमाली बि सऊदी अरब जिदे में रहंदो आहे, मज़हरुद्दीन चाचड़े पनो आकिल जो आहे, शहबाज़ खोसो गुड़ दोस्त मल्हाए खानोठ में रहंदा आहिनि, ऐं समंद सोलंगी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिकु चोर खे पुलिस पकड़ियो, त पुलिस जो हिनखे चयो त सच सच ॿुधाए तोसां केरु केरु चोरी में आहिनि। चई मूंसां मुंहिंजा माइट आहिनि चोरी में। चई सही सही ॿुधाए। चई अगरि सही सही ॿुधाईंदो आहे त सूबेदार तूं बि ॾुखियो थींदे। चई FIR कटियो। चई FIR कटींदे तूं बि मूंसां गॾु आहीं चोरी में। चई तोखे जज वटि पेश था कयूं त ख़बर पवंदी। चई उहो जज बि मूंसां गॾु आहे चोरी में। हिते सूबेदार हिन मोहरे पियो ॾिसे। सूबेदार खे अञा कावड़ लॻी। चई असां सभिनि खे शामिलु थो करे चोरी में, असां चोर आहियूं। आख़िर FIR कटे हिन खे कोर्ट में वञी पेश कयईं। चई जज साहिबु हे तव्हांजे नाले बि चए थो हे मूंसां गॾु हो चोरी में। हिते हुनजे माइटनि को वकील कयो, उहो वकील उथी बीठो। चई जज साहिबु हे मिंटल आहे, पागल आहे। चई हा हाणे यादगिरी आहे, हे वकील ई मूंसां गॾु आहे चोरी में। जज ॾिसे पियो हिन मुंहुं ॾे। चई असां सभु तोसां गॾु हूं चोरी में। चई हा बिल्कुलु। चई तोर कहिड़ो सबूत आहे? चई सबूत मूं वटि आहे। चई कॾहिं पेश कंदे? चई अॼु पेश थो कयां। चई ॿुधाए ॾे सबूत। चई सबूत इहो, जॾहिं मां नएं नएं मूं चोरी पियो कयां, पकड़िजा पियो त मुंहिंजा माइट ॿेड़ूं मिर्थियूं करे चटियूं भरे मुंहिंजी जिंद छॾाइनि पिया। यानी कोई मूंसां गॾु हुया न चोरी में। अगरि हे न कंदा ईअं जीअं मां चोरी कयां पोइ तीअं मूंखे पादर हणनि हा ऐं मूंखे सज़ा ॾियाराइनि हा त मां सुधरी वञा, छो चोरियूं कयां? हू मूंसां गॾु आहे चोरी में न, जो मुंहिंजी चटियूं भरनि पिया, मूंखे छॾाइनि पिया। जज हिन जे मुंहं ॾे पियो ॾिसे। चई पुलिस वारा कीअं तोसां गॾु आहिनि? चई पुलिस वारा जॾहिं मूंखे पकिड़े ईंदा हुआ कंहिं बि ॾोह में का फ़रियाद थींदी हुई, हिननि खे जॾहिं मां पैसा ॾेखारींदो हुअसि, मुंहिंजा माइट हिननि खे पैसा ॾींदा हुआ, उते उते मूंखां हथु कढी छॾींदा हुआ। बसि उहो भाॻिया पिया पिटींदा हुआ, भाॻिया हिननि खे चवंदा हुआ बेगुनाह। हाणे तव्हां ॿुधायो त पुलिस वारा मूंसां गॾु हुया न चोरी में, जो मूंखे पैसा वठी मूंखे छॾनि पिया। न त हे हिननि वर्दी पाती आहे इंसाफ़ जे लाइ न, हे इंसाफ़ कंदा न, छो पिया पैसा वठनि? मूंखे जेल में विझी मोकिले छॾींदा, कोर्ट जे हवाले कंदा न, पर पैसा वठी मूंखे छॾे पिया ॾियनि। हे बि मूंसां गॾु अथई चोरी में। वकील चयो मां तोसां गॾु आहियां चोरी में। चई हा तूं बि मूंसां त गॾु ई चोरी में। असां तोखे पैसा ॾींदा आहियूं, तूं कूड़ा सचा दलील ॾेई हे हो करे मूंखे तो छॾाए पियो छॾी। तोखे ख़बर कान्हे मां चोर आहियां, चोरी थो कयां। तूं बि मूंसां गॾु ई चोरी में। चोरी जा पैसा हुया जेको तोखे बि ॾींदो हुओ मां। वकील चुप करे वेही रहियो। जज चयो मां तोसां गॾु आहियां। चई हा तूं बि मूंसां गॾु ई चोरी में। तव्हांखे ख़बर कोन थी पए त कहिड़ो चोर आहे, कहिड़ो सही आहे, कहिड़ो ग़लति आहे? तव्हां बि पैसा वठी माण्हुनि खे तव्हां छॾे था ॾियो। जेको ॾोहारी आहे उहो आज़ादु आहे, जेको बेगुनाह उहो अंदरि आहे। तव्हां जजनि खे ख़बर कान्हे का? तव्हां भई कीअं वेठा आहियो कुर्सी ते? तव्हां फ़ैसिलो कहिड़ो था कयो? जे अगरि को बि भाॻियो हुजे पिटे थो हिते त हे मुंहिंजो चोर आहे, मुंहिंजो ॾोहारी आहे, हिन मुंहिंजो माण्हू मारियो आहे, त बि तव्हां उनखे आज़ादु करे छॾे था ॾियो। उनखे आज़ादु करे छॾियो त भई मारियो कंहिं माण्हू, ॾोह कीअं कयो, उहो केरु? घटि में घटि तव्हां पुलिस जे मथां एक्शन खणो। उहो असुलु ॾोहारी किथे आहिनि, उनखे तव्हां आणियो जे हे बेगुनाह आहे त। की तूं बि मूंसां गॾु ई ॾोह में। जेकर तूं मूंखे सज़ा ॾेई छॾी आहे, मां छो ई चोरियूं कयां? तव्हां सभु मूंसां गॾु आहियो, ॾोही आहियो। हिते जज जेको त कलम वात में करे वेही रहियो त हाणे हिन जो फ़ैसिलो मां कयां कहिड़ो? त दोस्तो काफ़ी ईअं ई हूंदा आहिनि, कानून बि गॾु ई हूंदो आहे। जेके ॾोह थींदा आहिनि त काफ़ी पुलिस वारा बि उन्हनि सां शामिलु हूंदा आहिनि, उन्हनि जा माइट बि उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। हाणे इन मां तव्हां सॼो मिसाल इहो सम्झी विया हूंदव त जेके बि ॾोह थींदा आहिनि उन्हनि जो बुनियादु कीअं शुरू थींदो आहे। पहिरियों हुननि खे पंहिंजा माइट साथ ॾींदा आहिनि, पोइ वरी पुलिस साथ ॾींदी आहे, पोइ वकील, पोइ जज, पोइ इहे जेके ॾोह थियनि था पिया, ॾोह खुटनि कोन था, ॾोह वधंदा था वञनि। हर कंहिंखे पक आहे मां पाणे छुटंदुसि। हिकु त मुंहिंजा माइट मूंखे पाणे छॾाईंदा, हिकु इहो उन्हनि खे बावर हूंदो आहे, ॿियो बावर हूंदो आहे मां पुलिस खे पैसा ॾेई छॾाई वेंदुसि। ॿ बावर थी विया इहे। टियों बावर हुननि खे इहो हूंदो आहे, कोर्ट में वेंदुसि, वकील पाणे कूड़ा सचा दलील ॾेई मूंखे छॾाईंदो। टे बावर। चोथों बावर इहो हूंदो आहे त जज जो बि को न को हल कढंदासीं, उनखे पैसा ॾोकड़ ॾेई असां पाण खे आज़ादु कराए वेंदासीं। जीअं कुर्सी ते वेठा आहिनि उहो माना इंसाफ़ न आहिनि कंदा। कुर्सी ते वेठा हूंदा आहिनि हक़ वारी ते, यानी हक़ थिए
पर उहो हक़ थिए ई कोन थो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि जे लाइक ऐं शेयर कजो। अगरि कंहिंजी दिलि आज़ारी थिए हिन वीडियो ते, उन खां तव्हां माज़रत था घुरूं। अस्सलाम वालेकुम।